दोस्तों हाणे असां जी मोहम्मद खान तालपुर जे मक़बरे बीठा आहियूं। हाणे हीअ मुंहिंजे तव्हां आस पास खे तव्हां ॾिसो था, हीअ बि ॿनियूं आहिनि, माण्हुनि जूं ॿनियूं वारा आहिनि ऐं मक़बरा आहिनि हाणे कयां पियो ऐं हीअ बि पुराणो मक़बरो असां ॾिसी विज़िट करे आयासीं। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायां अदा असांजो हाजी शफ़ी निज़ामाणी साहिबु उनजा छोकिरा आहिनि नक्सी हुनजो अदा शाहिद निज़ामाणी उन ॿनी पोयां आहे जेका असां मक्का ते खणी आहे पोइ ॿनी जब चकर आहियोसीं ऐं हितां मक़बरे में थींदा पिया वञूं। दोस्तों हींअर असां बी मोहम्मद खान तालपुर जे मक़बरे में मौजूदु आहियूं ऐं हींअर असां आयासीं बी मोहम्मद खान तालपुर जे मक़बरे ते। बी मोहम्मद खान तालपुर असांजो टंडे मोहम्मद खान जो वाली जंहिंजे नाले सां टंडे मोहम्मद खान छॾिबो आहे ऐं बी मोहम्मद खान तालपुर 1791 ईस्वी में ही जेको सो मक़बरो खान जेको तामीर कयो हीअ जेको सो कतबा लिखनि पर हीअ जेको सो आहे जंहिंजे हवाले सां असां जेको सो इहो कढी पिया आयासीं विज़िट ते आयासीं हाणे असां हिन जो ॿारियों वठंदासीं मोहम्मद खान तालपुर जे मक़बरे जो। हीअ जेको दरवाज़ो सॼो पथर जो दरवाज़ो आहे तव्हां ॾिसो पिया त असां बी मोहम्मद खान तालपुर जे मक़बरे जे बारे में पता आहियूं। जंड जो नमूनो जंड आहे जंड पत्थर जो आहे असांजे अॻे घर में चवंदा आहियूं की जेको सो जंड छिकींदियूं अटो ठहंदो हुन मां। इहो पहाको आम आहे त औरतुनि खां जंड वियो मर्दनि खां बंदि वियो ऐं जंहिंजे करे इहे सभु शयूं आहिनि। बहरहाल पुराणा तारीख़ी बाग मकान आहिनि ऐं असांखे हिननि जी वासी करणु घुरिजे। हलो वरी पासे ॿियो आहे मक़बरे ते बनी अथई। दोस्तों हीअ बि जेको असांखे ॾिसण में अचे मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था हीअ बि पुराणी जेका इमारत आहे ठही चुकी आहे। हीअ बि 200-300 साल पुराणियूं 425 साल पुराणियूं जैसे असांखे ॾिठो नज़र अचनि पियूं ऐं हिननि जी अञा मरमत जी ज़रूरत आहे कोन थी आहे ऐं हीअ साम्हूं आहे मिसाल मक़बरो ऐं पोयां बि शइ ठहियलु आहे पोइ हुनजी तारीख़ जी अञा ख़बर कान्हे। त असांजो दोस्त आहे दादा आज़म भट्टी उहो इन शयुनि जो जारखू माण्हू आहे ऐं जस्तुजी जाकुड़ मुंहिंजी आहे। हाणे हिन बारे में वरी अदा आज़म भट्टी खां पुछंदासीं। दोस्त हाणे हीअ हेठि लॻे थो त हार आहे या का ख़बर आहे ॾिसो पूरी एतिरी सिर आहे माना पत्थर जो जेको सो ब्लॉक थियलु आहे उहो बि क़बर जे हवाले सां ई आहे। हिननि खे बि असांखे वारसी करणी आहे। असां हींअर मोहम्मद खान तालपुर जे मक़बरे ते मौजूदु आहियूं ऐं वरी डॉक्टर जवाहरलाल सोलंकी आहे ऐं असांजो ॿियो बारको साईं रफीकास लगारी आहे जेका आगाजान आगा आहे। असांजे सिंधियुनि जी संगत जा जेके दोस्त आहिनि असां इनशाला ईंदासीं ऐं हिते प्रोग्राम ॿुधंदासीं ऐं इनशाला वरी बि नयूं ॻाल्हियूं तव्हांखे साम्हूं आणींदासीं। हाँ दोस्तों असांजे मुंहिंजे बिल्कुलु पोयां बि तव्हांखे नंढड़ी हिकिड़ी मस्जिद जो निशान नज़र अचे थो। हीअ बि पुराणी मस्जिद आहे पोइ आसार आहे। हाणे अचो त हिन जा कुझु ॿिया पहलू
असांजा हे क़ौमी विरसा आहिनि असांखे उन्हनि जी जेका सार संभाल लहणु घुरिजे जेके हींअर विराणी जो ऐं इन वजह सां असांजो जाफ़ी आहे साईं आज़म खे ॿुधाईंदासीं त माना हिननि शयुनि जी जॻह सां वारसी मालिकी कई हाणे ॿिए पासे तव्हां ॾिसो था हीउ मक़बरो आहे पुराणो मक़बरा आहे हाणे अचो ॾिसो त हाणे इहा नाला लिखियल कोन्हे मीर मोहम्मद खान टालपुर जो मक़बरो उन ते 4-5 क़बरूं अंदरि कंहिंजो नालो लिखियलु कोन्हे हीअ बि मुंहिंजे पोयां जेके ॿ मक़बरा आहिनि ॾिसो था कंहिंजा आहिनि लॻे थो अञा नाला लिखियलु कोन्ह था अचो त दोस्तो हीअ मक़बरो आहे पुराणो हाणे अचो त हिन मक़बरे जा आसार ॾिसो त हीअ मक़बरो कंहिंजो आहे करणु घुरिजे ऐं हिन वीडियो जे हवाले सां आदम भट्टी खे चवंदासीं त पाण अचनि हिन जेके असांजा आसार आहिनि हिन जी बि जेको साईं वासी आहे ॾिसो हीअ तव्हां ॾिसो हीअ जेको सो मक़बरो सॼो दफ़ो नालो थी आहे हाणे तव्हां ॾिसो हिते खां क़बर हुई जेका ॾही वई आहे हिनजो को वाली वारिस कोन्हे शायदि मस्जिद आहे या मस्जिद कान्हे त पोइ हिनजा जेके आसार ही आहिनि लॻे थो का मस्जिद आहे ऐं हीअ बि सफ़ा ज़बून हालत में आहे हीअ बि लॻे थो 400-500 साल पुराणी का मस्जिद आहे हिन मस्जिद खे बि असांखे मतिलबु त ज़रूरत आहे आसारनि जी ऐं हीअ तव्हां ॾिसो था 3 क़बरूं आहिनि हिकिड़ी ॿ 3 क़बरूं कंहिंजो आहिनि कंहिं नाले जी का ख़बर कोन्हे अचो त मुंहिंजे पिया वरी हाणे हीअ मक़बरो आहे त मक़बरो खे आसार आहिनि हिते बि असांखे ॾिसो तव्हां ॾिसो हीअ जेके सिरूं आहिनि पुराणियूं सिरूं आसार आहिनि उन्हनि खे बि असांखे ज़रूरत आहे हिन शइ जी तव्हांखे वरी बि ॾेखारियूं पिया त हिते बि सॼी ॾिसो सफ़ा ज़बून हालत में जेके सिरूं आहिनि इन्हनि जी जेको असांखे बि मरमत जी ऐं संभाल जी ज़रूरत आहे अचो तव्हांखे वरी ॿियो जेको सो पासो घुमायूं हाणे हीअ मोहम्मद खान टालपुर हाँ हीअ ॾिसो पुराणियूं जेके बिल्डिंगूं आहिनि हिन जा जेके आसार किताब आहिनि ऐं इंशाल्लाह तव्हांखे वरी ॿिए दफ़े